रब्बुल अव्वल जो भलारो महीनो जारी ऐं सारी आहे। जीअं ई रब्बुल अव्वल महीने जो रहमत वारो चंड नज़र आयो आहे, तीअं अव्हां सुबुह शाम मंझंदि रात आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सना ज़िक्र ख़ैर खे ॿुधंदा रहो था। एक आहे जश्न मुस्तफ़ा, ॿियो आहे मश्न मुस्तफ़ा। जश्न मुस्तफ़ा मल्हाइण सवलो आहे, मश्न मुस्तफ़ा ते हलण कुछ ॾुखियो आहे। रब्बुल अव्वल जो महीनो फ़क़त आका साईं जे विलादत जो महीनो नाहे। रब्बुल अव्वल जे महीने में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत भी थी आहे। रब्बुल अव्वल जे महीने में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के रिसालत भी मिली आहे। रब्बुल अव्वल जे महीने में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको पंहिंजन अजीजन करीबन जे दुखन तकलीफुन जे करे जेके अबाणा घर छॾिया हा, मको पाक छॾियो हो, जंहिंखे हिजरत जे नाले सां यादि कंदा हूं। जॾहिं आका साईं मदीने पाक में दाख़िल थिया हा त उहो महीनो बि कुझु तव्हां बि ॻाल्हायो, तव्हां बि न ॻाल्हाईंदो, ख़बर अथव को बि महिमान अची वियो त मां बि आख़िर दावा न कंदो आहे। महबूब साईं जॾहिं मदीने पाक में दाख़िल थिया हा, उहो महीनो भी रब्बुल अव्वल जो हो। वरी महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हीअ दुनिया छॾे रोज़े पाक में आरामी थिया, जंहिंखे रहलत ऐं वफ़ात जे नाले सां सॾियो वेंदो आहे। साईं जन जी रहलत भी रब्बुल अव्वल जे महीने में थी। साईं जन जी वफ़ात रब्बुल अव्वल जे महीने में थी। सभु चवनि था सुभान अल्लाह, मरी वियासीं। सुबुह लाको वाहिद ॿुधो अथव, वरी भाड़े छोरा बस करे अब साईं जी वफ़ात ते सुभान अल्लाह कबी पाण काॾे वञे। जेके वॾड़ा वेठा हो भला उन्हनि जो त तवजो हुजे न, ॾाढा करे छोरनि जो ख़ैर आहे। कंहिं जाइ ते सुभान अल्लाह कबी, कंहिं जाइ ते सुभान अल्लाह हवा, हर जाइ ते सुभान अल्लाह। छोरो नज़र भी नथो अचे। तवज्जो कयो, विलादत में फ़क़त खुशी थी। रिसालत मिलण खां बाद में जेके महबूब ते इम्तिहान आया, उहे महबूब खां सवा ॿिए जे सहण जी ताक़त। चलो हिकिड़ो इशारो तो कयां, ॿिया त खोड़ सदमा मिलिया जॾहिं आका साईं नबूअत जो ऐलान कयो हो, क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह जो नारो हयो हो, तबलीग शुरू कई। उन ला इलाहा इल्लल्लाह जे तबलीग जे करे जेको साईं जन के पहिरियों दिल्ली सदमो आयो, उहो जेके औलाद वारा वेठा हो उहे त समझी सघनि था, जेके एहसास वारा वेठा हो उहे त समझी सघनि था, जेके इंसानियत वारा वेठा हो उहे त समझी सघनि था। ऐं तव्हां सभु इन ॻाल्हि खे समझो था, जेके पुटड़नि वारा न्याणियुनि वारा वेठा हो, पुट जो धक्को सूर बर्दाश्त थी वेंदो, पर न्याणीअ वारो सूर बर्दाश्त। रसूलुल्लाह साईं के रिसालत जे ऐलान करण खां बाद में पहिरियों जेको सदमो मिलियो, वो उतबा ऐं उतैबा जेके महबूब साईं जा सौट रहा, जिन के महबूब जूं न्याणियूं निकाह में ॾिनल हूं, अञा रुख़सती न थी। हिक जो नालो बीबी रुकैया हो, ॿिए जो नालो बीबी उम्मे कुलसूम हो। साईं जो साॻो ई चाचो अबू लहब जेको विलादत ते जश्न पियो मल्हाए, ख़ुशियूं पियो करे, जेको मिठाइयूं पियो विराए, पर जॾहिं मशीन जो नालो आयो, जॾहिं कलामुल्लाह ऐं तौहीद जी ॻाल्हि थी, साॻो ई चाचो पंहिंजे पुटनि खे विहारे
आणे करे चवे थो त मां घर में तॾहिं वेहण ॾींदो मां मुंहिंजा पुट तॾहिं हो जॾहिं हाणे जो हाणे तव्हां मिठे मोहम्मद जे न्याणियुनि खे तलाक ॾियो। औलाद वारा मां तोखों तो पुछा कया आहे को रहम दिल जेको चवे त मूंखे न्याणीअ जो इहो सूर बर्दाश्त थी वेंदो। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन तफसीली मंदर दे मां तव्हां खे नथो वठी वञा। अल्लाहु अकबर रिसालत खां बाद में जेको महबूब सैया के पहिरियों सदमो मिलियो ॿिनि न्याणियुनि जी तलाक। हे जुमलो ज़रूर चवंदो अबू लहब तूं बदबख्त आ तूं बदनसीब उतबा तूं निभागो आ बदबख्त आ बदनसीब उतबा तूं बदबख्त आ बदनसीब सॼे दुनिया जे औरतुनि ते नज़र कंदो तव्हां खे मिठे मोहम्मद करीम जहिड़ियूं न्याणियूं काथे ई नज़र न ईंदियूं। अबू लहब तो के केड़ी खबर रुकैया जो मकाम शाए। अबू लहब तो के केड़ी खबर बीबी उम्मे कुलसूम जो मकाम शाए। रब करीम सदमो भी दिनो महबूब से जे दिल मुबारक के सदमो भी पातो। एक न्याणी नाए ॿ न्याणियूं अल्लाह अकबर न्याणी जो कसूर भी कोने छो मां त हीअं चवंदो आ सॼी दुनिया जे औरतुनि खे कठो कर आका साईं जे न्याणियुनि जे कदमनि खे जेका दज़ लगी आ उन दज़ जे बराबर भी न थी सघंदी। ॿियो शान त छा पर आका जे न्याणियुनि जे कदमनि खे जेका दज़ लगी उन दज़ जे बराबर भी तवज्जा कंदो हल त ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ कंदो हल। न्याणी जो कसूर भी कोने हा अबे जो हिकिड़ो कसूर आ। अबे जो कहिड़ो कसूर आ जो अबो चवे थो कूलू ला इलाहा। अबो भी त ईअं थो छड़ो चवे महबूब सैया जी ज़ात ऐलान थी करे ला इलाहा इल्लल्लाह। ओ मके वारो 40 साल मां तव्हां वटि रहियो में कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि न कयमि। 40 साल तव्हां मूंखे आज़मायो कॾहिं बि ज़बान ते कूड़ न ॾिठो कॾहिं बि धोखो कोन ॾिठो। हाणे जॾहिं मथां हुक्म थियो आहे अल्लाह जो न्यापो थो पहुचायां। अल्लाहु अकबर अबे जे न ला इलाहा इल्लल्लाह ऐलान जे करे बीबी रुकैया साण खे तलाक मिली। बीबी उम्मे कुलसूम साण खे तलाक मिली। मुंहिंजो विजदान थो चवे पियो मुंहिंजो ज़मीर थो चवे पियो जॾहिं महबूब सैया जे कननि मुबारकनि ते इहे लफ़्ज़ पाता हूंदा साईं बदबख्त तव्हां जे न्याणियुनि खे तलाक ॾिनी। जॾहिं बीबी रुकैया जे कन ते इहे लफ़्ज़ पाता हूंदा अबे त छड़ो ला इलाहा इल्लल्लाह जी ॻाल्हि कई छो असांखे हुननि तलाक ॾिनी। महबूब सैया जे मां उन सब्र जे मथां कुर्बान वञा। हिते हे भी जुमलो चवंदो मां यार थोरो जुमलो कोड़ो हूंदो पर ज़रूरी तो समझा मां। अबू लहब जेकॾहिं महबूब सां न पुॼी सघियो उतबो जेकॾहिं महबूब सां न पुॼी सघियो उतबो जेकॾहिं महबूब सां न पुॼी सघियो बाबे सां न पुॻा पर उन्हनि न्याणियुनि मां कसरां कढियूं। मुझे जुमले के समझ जाए मुझे जुमले के अबे मोहम्मद करीम सां न पुॼी सघियो अबू लहब महबूब सैया सां नथो पुॼी सघे त न्याणियुनि मां थो कसरां कढे। उतबो नथो पुॼी सघे त आका जे न्याणीअ खे तलाक उतबो नथो पुॼी सघे त आका जे न्याणीअ खे तलाक। तवज्जो कर जेकॾहिं मां हीअं चवां अॼोकी हालत बि आहे घणी थींदी आहे जेकॾहिं को भाउ सां न पुॼी सघंदो उन जे भेण कसर करंदो आहे। जेकॾहिं को अबे सां न पुॼी सघंदो आहे उन जे न्याणीअ मां कसर करंदो आहे तो हे जुमलो तो चवां चइबो त अबू लहब जी रूहान औलाद हले थी। माला छा चई
मां अलाए छा चयुमि जेकॾहिं अबे सां तूं न पुॼी सघे कंहिंजे सां ऐं उहा कसर तूं न्याणीअ मां कढे कंहिंजे भाउ सां न पुॼी सघे उहा कसर हुनजे भेण मां कढे इहो तुंहिंजो कमु त न हो इहो त हो अबू लहब वारनि जो कमु तूं काॾे थो वञे हाणे जुमिलो सम्झे अल्लाह सही जलस तवां समूरन कलमे पंदर मुसलमानन के मिठे मोहम्मद सही जे सीरत जे मथा हलण जी तौफीक अता फरमाए।